अस्सलाम वालेकुम। अॼु आहे 24 फरवरी थर्सडे। 10:30 थिया आहिनि ऐं मां इंतिहाई सुस्ती जो शिकार आहियां। ज़हराज वञण खां पोइ मां कंटिन्यू जेको आहे लेटी पियमि। कुझु वीडियोज़ डाउनलोड थियल उहे ॾिठियूं आहिनि ऐं इहो बसि प्लान कयमि त जंहिं महिल खीर वारो ईंदो त उन महिल मां उथंदमि। सो खीर वारे जे अचण जो टाइम थी वियो आहे 10:30। सो मां उथी आई आहियां। हाणे कुझु थांव सिधा करे रखंदमि त जीअं जल्दी ड्राई थियनि। ऐं उन खां अलावा कल्ह जेको मां चिकन जो उल्टो पुल्टो बोड़ पचायो हे बचियल आहे। हे इहो बोड़ बि हाणे ई थियणो। सो इहो बोड़ बचियल आहे। मां हिनखे ईअं ई देॻड़ीअ सूधो अंदरि करे रखियो ऐं हाणे मां इन में पचाईंदमि पालक। ठीकु आहे, छो त उअं ई पालक चिकन मां पचाईंदी आहियां त इहो ई मुंहिंजो तरीक़ो हूंदो आहे। चिकन उन में मां बिल्कुलु ॻारे छॾींदी आहियां। हीअ पालक बि बॉइल थियल आहे। सो इहे जीअं डीफ्रॉस्ट थी वेंदी तीअं मां जेको आहे हिनखे इन पालक सां मिलाए करे पचाए छॾींदमि। थोरा मसाला ऐड कंदमि ॿिया। ज़ाहिर आहे हिन पालक जे हिसाब सां हिन में लूणु मिर्च ऐं ॿिया मसाला पवंदा। सो अॼु जो इहो लंच जो आहे इरादो। ऐं बाक़ी मां सफ़ा कंहिं मूड में न आहियां कमु करण जे। सो हिते मां थांव फैलाए वेंदी आहियां, कुझु सिधा करे वेंदी आहियां त जीअं छो त हिननि जे उबते पासे में बि पाणी हूंदो आहे। ॾिसो, तंहिंजे करे मूंखे ईअं करे रखिणो हूंदो आहे हिननि खे। ठीकु आहे, सो बसि इहो ई मुंहिंजो सिलसिलो आहे। खीर वारो अचण वारो हूंदो त खीर काढ़ींदमि ऐं बाक़ी अलाए छा कंदमि, कुझु प्लैनिंग न आहे हिन महिल। अलाए छो दिमाग़ु जेको आहे बिल्कुलु ख़ाली आहे। काई सम्झ नथी अचे मूंखे। माना ईअं ई थोरो थींदो आहे कॾहिं कॾहिं। ठीकु आहे न, सो इहो बि ज़रूरी आहे, इहो बि नॉर्मल आहे, इहो कोई एबनॉर्मल कोन्हे। सो बहरहाल इहो सिलसिलो जारी आहे। ऐं हे चमचा वमचा बि मां सभु ईअं छुरियूं उभियूं करे रखी वेंदी आहियां त जीअं हिननि जो पाणी जेको आहे टपकी वञे। हूअं त जीअं मां पहिरियों बि चयो त अगरि मां हिननि खे कपिड़े सां साफ़ु कयां त फ़ौरन जेको आहे मां हिननि खे अंदरि बि करे थी सघां। पर हाणे एॾी महिनत केरु करे, एॾो ख़फ़ो केरु करे। सो इहो ख़फ़ो मां नथी कयां ऐं हिननि सभिनी खे मां हिते उभो करे छॾे वेंदी आहियां त जीअं हे ड्राई थी वञनि। सो इहो हिते थींदो रहंदो कमु। खीर काढ़े छॾियो ऐं हीअ फ्रेम मां वापसि खोले छॾियो आहे। जेके सुराण जा नंढा नंढा पीसिस हुया। असल में छा थियो जो ब्राउन पेपर मूं वटि न हो जेको हिन सां मां मैच करे हणां, त मूं हिनखे उन्हनि साॻियुनि पटियुनि खे ब्राउन सां पेंट करे छॾियो आहे। ठीकु आहे, सो इहे हाणे जॾहिं पेंट ड्राई थी वेंदो त पोइ मां वापसि हिनखे हणंदमि ऐं थोरो मां ब्राउन हिन जे मथां बि पेंट करे छॾींदमि फ्रेम जे। ठीकु आहे, उनखां सवाइ मूंखे हिन फ्रेम में हणण लाइ कुझु खपे पियो त मां पंहिंजो हे बॉक्स जेको आहे उहो कढी आई आहियां। त हे इलाही माशाल्लाह वॾो बॉक्स आहे जंहिंमें मुंहिंजो क्राफ्ट जो सामान हूंदो आहे। जॾहिं मां कार्ड्स ठाहींदी हुअमि, कार्ड मेकिंग जूं घणियूं शयूं हिन में पयल आहिनि, त मां सोचियो अॼु तव्हां सां बि शेयर कयां। हिन मां मूंखे कुझु कढिणो हुयो। सो हिन में नंढियूं नंढियूं पीसिस, नंढा नंढा रिबिन्स जा, लेसिस जा ऐं हीअ त आहिनि कंफिटीज़ आहिनि। पर मां हिननि खे हमेशह कार्ड ते यूज़ कयो। सो हींअर मूंखे इन्हनि मां ई कुझु खपे पियो त मां कढियमि। पोइ मूंखे आइडिया आयो त तव्हां सां पंहिंजो मां हीअ बॉक्स जेको आहे इहो शेयर कयां। त हिन में अलाए त केतिरा स्टिकर्स आहिनि माशाल्लाह माशाल्लाह। त मां दीवानवार वठंदी रहंदी आहियां। हीअ ॾिसो, अनलिमिटेड। ठीकु आहे, हिते बि हितां मूंखे कुझु हिननि मां खपे पियो त जेको मां हिन फ्रेम में अंदरि डेकोरेट कयां। सो ही आहिनि मुंहिंजे स्टिकर जी कलेक्शन। उनखां सवाइ हीअ हिकिड़ो बॉक्स आहे जंहिंजो ढकु कंहिं ज़माने में भॼी पियो हो त मां इनखे यूज़ कंदी आहियां। इहे पंहिंजे पाठे जूं ऐं पेपर्स जूं कटिंग्स रखण जे लाइ। हीअ ब्राउन हुयो त एॾो ही साफ़ु न हो, हिन जो जेको आहे ख़राबु थी चुको आहे। ॿिया शेड आहिनि ब्राउन जा, पर उन्हनि में जेको आहे मैचिंग न पई थिए। त हीअ कुझु मूंखे कंफिटीज़, हीअ बि कंफिटीज़ आहिनि पार्टीज़ वग़ैरह जे लाइ यूज़ करण जे लाइ। पर असांजी मर्ज़ी आहे त असां हिननि खे कीअं था यूज़ कयूं। त मूंखे हितां कुझु खपे पियो। सो हिन में तव्हां ॾिसो त कॾहिं मां स्टेंसिल्स कटींदी आहियां, ओवल स्टेंसिल हिन ते लिखियल बि आहे, पंहिंजी यादगिरी लाइ लिखी बि छॾियां थी। हीअ मां ॾाढा सारा कार्ड्स ठाहिया आहिनि त इहो उन्हनि जो स्टेंसिल आहे। हीअ मां कार्ड्स ठाहिया, इहे उन्हनि जो, त मां उछलाईंदी न आहियां, मां रखंदी वेंदी आहियां। ॾिसो नंढे खां नंढी कटिंग बि मूं वटि पयल आहे। ठीकु आहे, ऐं हीअ पेपर
हिन ते जेको आहे स्टिकर्स हुया, पर हे पेपर जो प्रिंट एॾो सुहिणो हो जो मां अहिड़ा इलाही दफ़ा मां कार्ड्स मेकिंग में यूज़ कया आहिनि। हीअ हार्ट शेप हिकिड़ो कटियो पियो आहे, हालांकि पाण ई कटियो अथमि, पर पोइ मां रखी छॾींदी आहियां जीअं मूंखे ॿीहर न कटिणो पए। त इहे बसि तव्हांखे ॾेखारियां थी त जॾहिं शौक़ु हुजे न कंहिं बि कम जो, त तव्हां कुझु बि संभाले रखंदा आहियो ऐं कुझु बि यूज़ करे सघंदा आहियो। हीअ स्टिकर्स आहिनि, हीअ बेशुमार हिन में हीअ नग ऐं अहिड़े क़िस्म जी शयूं। त बहरहाल इहो मुंहिंजो हिकिड़ो ज़ख़ीरो आहे ऐं उनखां सवाइ हिन जे तरे में बि घणो कुझु हूंदो इनशाला। सो हीअ आहिनि प्राइस टैग्स, नंढा नंढा जॾहिं मां सेल कंदी हुअमि शयूं उन ज़माने जा। हिन में बि रिबिन जा गुल ऐं नंढा नंढा नंढियूं नंढियूं अहिड़ियूं डेकोरेशन जी शयूं। ऐं हीअ ॾिसो तव्हां, हमेशह जुनून ऐं क़िस्मे क़िस्मे जा ही टेप्स, इन्हनि जा ख़ाली रील बि मां रखंदी थी वञा त जीअं मूंखे कमु ईंदा आहिनि। हे नग ॾिसो केॾा प्यारा आहिनि, त इन्हनि मां कुझु न कुझु हिन फ्रेम में हणंदमि। ऐं हीअ कटिंग्स आहिनि, पंचिस, हे डिफरेंट पंचिस बि मां वटि मौजूदु आहिनि। त उन्हनि मां हे कॾहिं ज़रूरत जे हिसाब सां कुझु न कुझु कटिंग कंदी आहियां, त वरी बाक़ी जेके बचंदा आहिनि उहे रखी छॾींदी आहियां। त मूंखे कंहिंमें न कंहिंमें इहे यूज़ करणा हूंदा आहिनि, ध्यानु कुझु बि न आहे। अञा हीअ नओं बिल्कुलु टेप्स जो रोल पियो आहे, खोलियो ई कोन्हे। हिन में ॾिसो रिबिन जा फ्लावर्स आहिनि ऐं हिन में हे नग आहिनि रंगीन। इहे मां सॼा कार्ड्स मेकिंग में यूज़ कंदी हुयमि शयूं। सो इहे ईअं भरियो पियो आहे, रिबिन्स अञा हेठि खुलियल पियूं आहिनि इलाही सारियूं। त हीअ पाइप क्लीनर्स, हिन जा ज़बरदस्त क्राफ्ट्स ठही सघनि था। ऐं हिन खां सवाइ इहे स्टिकर्स अनलिमिटेड। सो मां चयमि तव्हांखे इहो बि ॾेखारियां त मूं वटि मुंहिंजे ज़ख़ीरे में हर शइ हूंदी आहे, त मूंखे जॾहिं जंहिं शइ ते दिलि चाहे ठाहिण ते त मां उहो ठाहियां। त हीअ आहिनि मुंहिंजा हाल ऐं अहवाल। सो बहरहाल अल्हम्दुलिल्लाह, अल्लाह जो शुक्र आहे, मां पंहिंजे इन्हनि हालनि ऐं अहवालनि सां ॾाढी ख़ुशि आहियां। सो जीअं मुंहिंजो हीअ हिते ड्राई थींदो पेपर आलो आहे अञा, त मां हिन में हणंदमि, त तव्हां ॾिसो केॾो सुठो लॻंदो। ऐं पोइ हिन खे बि फाइनली मां सेम ब्राउन जो हिकिड़ो कोट करे छॾींदमि, त जीअं ॿई हिकिड़ी स्कीम में अची वञनि। हे मां फ्रेम करे छॾियो ऐं हिननि में मां किथे किथे थोरा इहे कन्फिटीज़ जेके आहिनि ग्लू सां चिंबड़ाए वई आहियां, ईअं हल्को हल्को टच। ऐं हिन खे बि मां फ्रेश हाणे हाणे पेंट कयो आहे, अञा ब्रश बि न धोतो आहे। त तव्हां ॾिसंदव त हीअ पहिरियों खां बहितर थी वियो। छो त पहिरियों ब्राउन पटी जो जेको कलर हो न उहो लाइट हुयो, त मूंखे मज़ो न पियो अचे। ऐं हाणे जेको आहे फ्रेम ऐं पटी ॿई सेम थी विया आहिनि। हिन में थोरो मां चमक दमक शामिलु कई आहे, मामूली, त जीअं सुठो लॻे। सो इहो डन। हे तव्हांखे यादि हूंदो सुराण जॾहिं हिन जी एम्ब्रॉयडरी करे पई त मां तव्हां सां शेयर कयो हो, ठीकु आहे। ऐं हे कुझु हफ़्ता पहिरियों मां हे फ्रेम वठी आई हुअमि, 500 जो मिलियो मूंखे, बिल्कुलु अनटच्ड, यूज़्ड बि कोन्हे, सफ़ा, पर उतां ई संडे बाज़ार मां। सो हीअ मां वठी आयमि। त हिन में हीअ ॻाल्हि आहे जो हिन में बॉर्डर आहे हिकिड़ो ठहियलु न, हीअ पटी छॾिबी, त हे मां हिन ते रखी ॾिठमि त ॾाढो ज़बरदस्त नमूने सां पूरो पियो अचे। सो मूं चयो ठीकु आहे, जिन जिन जा फ्रेम मौजूदु आहिनि उन्हनि खे फ्रेम कंदी थी वञा। ऐं फाइनली जॾहिं हे सभु जमा थी वेंदा, सभु फ्रेम थी वेंदा, त पोइ मां जेको आहे इन्हनि खे भित ते हणंदमि। ऐं उनखां सवाइ हीअ वारो अञा ठाहे थी, तव्हांजी लाइट बंदि आहे, हे हिते ईअं खुलियो पियो अथसि, रोज़ जो रोज़ इहो हिते वेठी हूंदी आहे, पंहिंजा हिते मंझंदि जो अची कमु बि कंदी आहे, हेॾा हे बर्त भरींदी आहे, कॾहिं बसि बहरहाल पंहिंजी लाइफ में बिज़ी हूंदी आहे। सो त हे सभु जॾहिं थी वेंदा न, त फाइनली सभिनी खे फ्रेम करण खां पोइ मां हिननि खे, हीअ हिकिड़ी पूरी भित ख़ाली आहे, इन ते मां नंढा वॾा हर साइज़ जा फ्रेम्स अरेंज कंदमि। हिन में लाइट बंदि आहे, ॿारियां कोन्ह थी, पर हीअ भित जेका आहे मौजूदु आहे। सो मां चाहियां थी त पूरो सामान जमा थी वञे, उनखां पोइ मां हिन खे बैलेंस रखी उन्हनि में, ऐं पोइ मां हिन ते हैंग कंदमि। हिन खे इस्त्री करे रखियो आहे ऐं शीशो बिल्कुलु साफ़ु कयो आहे, फ्रेम साफ़ु कयो आहे। ऐं हिन में ॾिसो ही अंदरां जेका आहे हिनखे डिवाइड था कनि, जेके बॉक्सिस जे लाइ लाइन ठहियलु आहे उहा पर्पल आहे। त मुंहिंजी दिलि चाहियो त हिते ही जेको हिन जो फ्रेम हुयो इहो वाइट आहे, त वाइट में इहो बिल्कुलु लाइट येलो कलर जो जेको आहे पीस एम्ब्रॉयडर्ड, उहो एॾो सुठो न लॻंदो। सो मां हिते पेंट कढियो आहे रेड, ब्लू ऐं वाइट, ऐं मां हिन खे मिक्स करे ठाहींदमि पर्पल कलर। ऐं मां पोइ हिन सॼे खे इहो लाइट पर्पल या थोरो मीडियम पर्पल कलर जो फ्रेम करे थी वञा, ऐं पोइ जॾहिं हे सुकंदो त मां हिन खे फ्रेम कंदमि। फाइनल मां हिन खे हे शेडिड पर्पल ऐं पिंक ऐं थोरो थोरो ब्लू हिन में मिक्स करे हिन जी शेडिंग कई आहे। ऐं उनखां अलावा हिन जे पोयां जेको हिन खे हैंग करण जे लाइ कुझु बि न आहे फ्रेम में,
त हिन खे मां इहे ठीकु ठाक हैवी फ्रेम आहे, काठी एॾी हैवी न आहे जेतिरो हीउ शीशो हैवी आहे, इलाही थुल्हो शीशो आहे। त हिन खे हैंग करण जे लाइ मूंखे हिन जे पोयां हुक हणणा पवंदा, त जेसि ताईं उहो सुके थो मुंहिंजो पेंट तेसि ताईं मां हिन में हुक हणी वठंदसि। सो हीअ आहिनि हुक जेके मां हिन जे पोयां हणंदमि, ऐं फ्रेम करण खां पोइ मां हिन में डोरी ॿधंदमि। हीअ आहे सूओ आहे मूं वटि, हिन सूए सां मां पहिरियों हिन में थोरो हल्का हल्का सुराख कढंदमि ॿिन्ही साइड्स ते इक्वल बैलेंस सां, ऐं पोइ जेको आहे हुक हुन में विझी छॾींदमि, डोरी आख़िर में लॻंदी हिन में। हे ॾिसो माशाल्लाह माशाल्लाह केॾो प्यारो थो लॻे न। पहिरियों मूंखे इहो ख़्यालु आयो त मां हिन में ग्रीन जेको आहे न बॉर्डर ॾियां, पर ग्रीन हिन में ऑलरेडी घणो हुयो, ऐं पर्पल में एतिरो न आहे, सिर्फ़ु ही लाइनूं हिन जा अखर बि सना सना लिखियल आहिनि, विच में हिकिड़ो गुल आहे। त मां यानी उन महिल डिसाइड कयो, मूंखे लॻो हिन में पर्पलिश जेको शेड आहे ॾाढो सुहिणो लॻंदो, सो हिन जे पोयां मां हुक बि हणी छॾिया। हीअ ॾिसो डोरी हाणे नथी ॿधां, जंहिं महिल टंगींदमि त मां उन महिल हिन में डोरी ॿधंदमि। ॾाढी ख़ुशि आहियां मां, तव्हां ॿुधाइजो कीअं थो लॻे। ऐं ज़रूरी न आहे त असां फ्रेम्स जेके वठी था अचूं त उहे असां एज़ इट इज़ यूज़ कयूं। जीअं तव्हां ॾिसो था मां डिफरेंट फ्रेम्स में पंहिंजे तरफ़ां कुझु न कुझु चेंजिस कंदी थी रहां, त हिन खे बि मां हिन सां बैलेंस करण जे लाइ सॼे पर्पल सां वाइट हिन ते बिल्कुलु बि सूट न करे हिन सां गॾु, तंहिंजे करे मां सॼो जेको आहे हिन ते पर्पल करे छॾियो। सो मां ॾाढी ख़ुशि आहियां, ॾाढी ॾाढी ख़ुशि आहियां। सुराण ईंदी उहा बि ॾाढी ख़ुशि थींदी। सो इनशाला हीअ सभु जीअं जीअं जमा थी वेंदा, इलाही सारा गॾु थींदा, त पोइ मां हिननि खे पूरी भित ते सजाईंदमि, ऐं पोइ यकीननि तव्हां सां शेयर कंदमि। ऐं मूंखे उमेदु आहे तव्हांखे कुझु न कुझु आइडियाज़ मिलंदा हूंदा हिननि मां, त काई बि शइ वठिजे थी उनखे कीअं थो यूज़ करे सघिजे, पंहिंजे हिसाब सां कीअं थो उनखे चेंज करे सघिजे, पर्सनल टच कीअं थो ॾेई सघिजे। सो ज़बरदस्त। हाणे वेंदमि किचन में। सो हलूं था, हिते मां छा छा करे चुकी आहियां। हा थाम अंदरि कया हुया, हीअ प्याला अञा आला हुया त हिते ई छॾे ॾिना आहिनि, अटो कढी रखियो आहे, ऐं इन विच में बोर्ड मां हल्की बाहि ते छॾे ॾिनो त इहो पची वियो आहे। हाणे हिन में बसि जेको आहे मां सावा धाणा विझंदमि, हिनखे भुञंदमि थोरो, ऐं धाणा बि मां हिते धोई साफ़ु करे ऐं रखिया आहिनि, छुरी रेडी आहे मुंहिंजी, बंच धाणनि जो बि रेडी आहे। इहो कंदमि ऐं मानी पचाईंदमि। टाइम थियो तक़रीबन 3:15 3:30 जे विच ते, ऐं मां तव्हांखे थोरो सीन ॾेखारियां। मां कुझु देरि पहिरियों हिकिड़ी क्लिप शेयर कई, त हिते वण पिया कटिंग, हे वण हितां कटे विया, ऐं इहो वणु हुयो कोनोकार्पस, ऐं ॿियो वणु कटे विया आहिनि हितां, हे बादाम। मूंखे हिन जो बादाम जो ॾाढो अफ़सोसु आहे। कोनोकार्पस जो त ख़ैरु आहे, उहो त नुक़सानदेह वणु आहे, माहौल दोस्त न आहे, पर बादाम जो वणु कटराए छॾियऊं, मूंखे ॾाढो ॾुखु आहे। हिते ॾिसो सॼा हिते हे बादाम किरिया पिया आहिनि, सॼा हुनजा पन काठियूं। बहरहाल ॾाढो ॾुखु थियो मूंखे, ॾाढो। बादाम न कटराइनि, हा बादाम बि कटराए छॾियो अथऊं। हा हे त हो त ठीकु आहे, हो सही वणु न हुयो। सो हे सुराण तयारु बीठी आहे, असां वञूं था थर्सडे बाज़ारि, छो त फ्रूट बि खपे। ॿियो मूंखे रिलिन जो जेको खुटल पूरो 15 जे लाइ, उहो बि मूंखे वठिणो आहे। त ऐं ॿियो सुराण जा जेके कप केक्स वारा न बास्केट्स वारा जेके फ्रेम हुया, त उन्हनि जो बि शायदि मूंखे फ्रेम्स मिली वञनि, त इहे कुझु कम आहिनि। 4:30 बजे तक़रीबन असां वापसि अची वियासीं, फ्रूट्स वरितासीं, ऐं हिते हाणे सुराण जेको आहे फ्रूट्स थी धोए, ऐं मां पंहिंजी पसंदि जी शॉपिंग कई। यानी हिकिड़ो त उहा शॉपिंग कई जेका मूंखे रिलिन जे लाइ कपिड़ो पियो खपे, ऐं ॿियो मूंखे खपनि पिया फ्रेम्स। ठीकु आहे, सो ही आहिनि उहे कपिड़ा जेके मूंखे रिलिन में विझराइणा आहिनि, ऐं हिकिड़ो मूंखे ॿोरी जहिड़ो कपिड़ो मिलियो, त मां सोचियमि त हे मूंखे पंहिंजे क्राफ्ट में कमु ईंदो। ऐं सो ही त फ़िलहालु ईअं ई पिया हूंदा, धोपंदा साफ़ु थींदा, उनखां पोइ इस्तेमालु थींदा। हिन में आहिनि कुझु सुराण धाणा मिर्च, हिन में पिया आहिनि। न धाणा हे अलॻि आहिनि न, धाणा अलॻि वरिता हुआसीं। सो मां फ्रेम्स वठी आई आहियां, उहे तव्हांखे ॾेखारियां थी। हे आहिनि फ्रेम्स, हिननि जो जेको आहे पेंट सफ़ाई तबाह थियल आहे। हिन में त ख़ैरु हो आहे मोस्टली, त हिन में टेक्सचर आहे अहिड़ो, पर पोइ बि हे रफ़ आहे, ऐं भई पेंटिंग ॾाढी प्यारी लॻल अथसि, पर इहा मां रखंदमि कोन। हे मूं वटि पहिरियों खां ई हुया, जेके उन बास्केट्स ते पूरा न पिया अचनि, हिननि में इहे सुराण जूं बास्केट्स बि पयूं आहिनि। सो हे अॼु जा आहिनि, त इहे वठी आई आहियां, अला करे त हिननि में बिल्कुलु फिक्स थी आहिनि। हे वॾो आहे, हे 3 वरिता आहिनि मां सुराण जे बास्केट्स जे लाइ, हिकिड़ो हे
हाणे हिन जो ब्राउन पेंट कलर आहे, हिन जो बि ब्राउन आहे पर थोरो फिटल फिटल आहे, हिन जो लाइट ब्राउन आहे। हिन सभिनी खे मां पाण ई पेंट करे हिकिड़े ई कलर जा करे छॾींदमि त जे हिकिड़ी थीम में कलर स्कीम में अची वञनि। सो इहे वरिता न हिकिड़ी मज़े जी शइ वरिती। हालांकि अॼुकल्ह मां न कार्ड्स थी ठाहियां न मां पेपर क्राफ्ट जो कुझु बि नथी कयां, पर पोइ बि मूंखे इहे पेपर्स एॾा पिया वणनि। हे ॾिसो लग्जरी पेपर कलेक्शन 48 ब्यूटीफुल डिज़ाइंस। अक्सर मूंखे मां सॼियूं में रेत वठंदी रही आहियां, अहिड़ा बुकलेट्स मिली वेंदा आहिनि पेपर्स जा। हीअ त तव्हांखे शायदि सिंपल डिज़ाइन्स आहिनि, एॾा तव्हांखे अट्रैक्ट न कनि मथां, पर हीअ ॾिसो हे डबल साइडेड ही, हिन में हिकिड़े साइड ते हिकिड़ो प्रिंट आहे, ॿिए साइड ते ॿियो आहे, त जहिड़ो जंहिंखे खपे उहो उन हिसाब सां हिन खे यूज़ करे सघे थो। त मूंखे ॾाढो सुठो लॻो हे ॾिनई हुन 50 रुपीज़ जो। जीअं जीअं कपिड़नि जा मां प्रिंट थी घुरायां न ऑनलाइन, सेम ओड़ी टाइप जा आहिनि हिते जेके आहिनि उहे कागज़ जा प्रिंट आहिनि। त मूंखे ॾाढो सुठो लॻो। अलाए किथे यूज़ थींदो ख़बर न आहे, कॾहिं यूज़ थींदो, पर मूंखे पंहिंजी क्राफ्ट में कमु अची वेंदो। सो इहा आहे अॼु जी शॉपिंग। 5 फ्रेम्स, यानी हे 2 त मां एक्स्ट्रा ई वरिता छो त मिलनि पिया थोरा मुनासिबु क़ीमत में, इन करे वठी वरिता त कंहिंमें न कंहिंमें कमु अची वेंदा, छो त असांजो भर्त जो सिलसिलो त पियो हलंदो, उहो रुकजण जो न आहे। ऐं हे 3 स्पेशली सुराण जे इन बास्केट्स जे लाइ, ऐं हे जेको आहे दिलि ख़ुशि करण जे लाइ। सो इहा हुई असांजी अॼु जी शॉपिंग। भाॼीअ में वरितोसीं मिर्च धाणा लीमा ऐं थूम सुकल, ख़तमु थी वई। सो सुराण फ्रूट्स थी धोए, ऐं मां जेको आहे हाणे अच्छा ही धाणा वरितासीं अलॻि। असां वटि जेको गाॾे वारो ईंदो आहे उहो 10 रुपयनि जो हिकिड़ो बंच ॾींदो आहे, हिकिड़ी वेड़ी, त हिते ॾींदा आहिनि हे 10 रुपयनि जा 2, त मां 2 वठी आहियां। त ॿिया जेके आहिनि सुराण अंदरि करे छॾिया आहिनि। सो थोरो फ्रूट खाइबो हाणे, उनखां पोइ नमाज़ जो टाइम थी वेंदो त नमाज़ पढ़ंदासीं। सांझी जी नमाज़ पढ़ी वरिती आहे ऐं अल्हम्दुलिल्लाह माशा अल्लाह हिकिड़ो भरपूर ॾींहुं गुज़ारियोसीं। सभु कम कारियूं जेके बि करणा हुया उहे थी विया, ऐं बसि अलाह साईं ईअं सिहत सलामत रखे त जीअं किथे बि मुंझिजे न ऐं पंहिंजा सॼा कम पाण करे वठिजनि। सो अॼु जो मुंहिंजो व्लॉग इहो थियो। हाणे व्लॉग खे एंड था कयूं, ऐं मेन शइ जेका हुई असांखे फ्रूट्स पिया खपनि। वरी पोइ मूंखे फ्रेम जो थी वियो नियत त वठी अचां, मथां मिली वञनि, ऐं छो त इलाही दफ़ा न मिलंदा आहिनि, पर वाह वाह अॼु बाए चांस मूंखे मिली विया। ऐं उनखां पोइ मूंखे रिलिन जो बि पुराणियूं चादरूं वठी हुयूं, उहे बि मिली वियूं, त मतिलबु वञणु सजायो थियो। हालांकि प्लैनिंग में न हुयो इहो, पर पोइ बि अचानक प्लान बि कयोसीं, वियासीं बि, ऐं माशाअल्लाह सां कामयाब बि थियो। ऐं बाक़ी जीअं फ्रूट्स खां बग़ैर असांजो गुज़ारो न हूंदो आहे, त असां तव्हां ॾिसंदा हूंदव असांजे रोज़मर्रा जे खाधे में न कोल्ड ड्रिंक्स जंक फूड अहिड़े क़िस्म जी काई शइ न हूंदी आहे, ऐं असांजो इहो हेल्दी फूड हूंदो आहे हमेशह। सो शुक्र अल्हम्दुलिल्लाह, बजाए ॿियो किन किचिरो खाइजे, उनखां चङो आहे त फ्रूट खाइजे, चाहे पोइ केतिरो बि वठण जी हैसियत आहे, थोरो आहे घणो आहे। सीज़न जा फ्रूट सस्ता बि थी वेंदा आहिनि, अगरि इंसानु घणो न वठी सघे त उहे त वठी था सघजनि। सो अल्हम्दुलिल्लाह इहे अलाह जा करम आहिनि, असां कंहिं लाइक़ु न आहियूं इंसानु। सो बाक़ी सुभाणे त व्लॉग कोन ठहंदो, सुभाणे जो लाइव सेशन थींदो। सो इनशाला सुभाणे मूंखे इहे कपिड़ा बि धोइणा आहिनि, इहे चादरूं बि धोइणियूं आहिनि जेको मां वठी आई आहियां, घर जा कपिड़ा बि धोइणा आहिनि, ऐं इहे फ्रेम बि कंदमि। पोइ ॾिसां थी जेको जेको कमु करे सघियमि, न त फ्रेम छॾे ॾींदमि, उहे परीं वारे व्लॉग में वरी तव्हां सां शेयर कंदमि इनशाला। पर फाइनली मूंखे फ्रेम बि करणा आहिनि ऐं पोइ शेयर बि करणा आहिनि। हालांकि इहे सॼा कम त मां पंहिंजे घर लाइ उअं ई कंदी रहंदी आहियां, पर जॾहिं खां डेली व्लॉगिंग शुरू कई आहे डेली लाइफ जी, त पोइ मां इहो सभु कुझु बि तव्हां सां शेयर थी कयां, छो त इहो सभु कुझु बि असांजी ज़िंदगी जो हिसो आहे। इन मां बि कंहिंखे न कंहिंखे गाइडेंस मिली थी सघे। हर कंहिं में इहे आइडियाज़ या हर कंहिं में अहिड़ी सलाहियत न हूंदी आहे, इलाही माण्हुनि में आहे अल्हम्दुलिल्लाह, अलाह जो ॾिनो आहे। पर कॾहिं कॾहिं असां पंहिंजा नंढा नंढा कम बि कंहिंसां शेयर कंदा आहियूं त ॿिए खे उन मां कुझु न कुझु गाइडेंस मिलंदी आहे, को आइडिया मिली वेंदो आहे। सो मुंहिंजो ज़िंदगीअ जो मक़सदु बि इहो ई आहे त जेको कुझु ॾिठो अथमि, पिरायो अथमि, सिखियो अथमि, उहो शेयर कयां। पोइ कंहिंखे केतिरो फ़ाइदो थो मिले उहो हर कंहिंजी ज़रूरत ते डिपेंड थो करे, त कंहिंखे केतिरी ज़रूरत आहे ॼाणण जी। ठीकु आहे, सो असां अॼु जो व्लॉग जेको आहे इहो हिते ख़तमु था कयूं। ख़ुशि जो आबाद जो सलामत जो इनशाला। सुभाणे वारे लाइव सेशन में ज़िंदगी रही त ज़रूरु मिलंदासीं, ऐं ॿिया बि जेके कम कारियूं थींदा रहंदा उहे मां तव्हां सां पई शेयर कंदमि, जीअं मुंहिंजो रुटीन आहे रोज़ जो, सवाइ फ्राइडे जी। ठीकु आहे, सो कॾहिं कॾहिं दिलि चाहींदी आहे त मां फ्राइडे जो बि बोनस व्लॉग हिकिड़ो ठाहे वठंदी आहियां। सो अॼु जेको आहे इरादो कोन्हे मुंहिंजो कोई बि त को मां सुभाणे व्लॉग ठाहींदमि।
बाक़ी लाइव सेशन जो इरादो आहे इनशा अल्लाह अल्लाह चाहियो त सुभाणे ज़रूरु मिलंदासीं। तेसिताईं अल्लाह वाहे।